अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां हिन वक़्तु कराची जे ग्राफ टाउन में बहराड़े वारे इलाइक़े में मौजूदु आहियां। हीअ मूंखे जबल नज़र अचे थो। हीअ ॾिसो, हीअ आहिनि मतारनि जूं क़बरूं। मतारनि जो किसो मोखीअ जे नाले सां मशहूरु आहे लतीफ़ सरकार जे रिसाले में। हीअ ॾिसो क़बरूं, हीअ मुख़्तसिर नंढड़ो नंढड़ो क़ब्रस्तान आहे। जल्दी नज़र क़बर क़बरूं हटो। हे उहे मतारा आहिनि जिन मोखी जे मटनि मां शराब पीतो, वरी चवनि पिया त हुन शराब में नांगनि जो ज़हर हुयो, वला आलम। पर इहे मशहूरु आहिनि लतीफ़ जे रिसाले साईं में। सो वधीक अलाह खे ख़बर। असां बि पुछा ॻाछा कंदा अची हिते पहुता आहियूं। सो हीउ वीडियो भरियो आहे अव्हांजे मुख़्तसिर मालूमात लाइ। जेकॾहिं का कमी पेशी हुजे त इन्फॉर्म कजो ऐं निशानदेही बि कजो। वधीक अलाह ख़ैरु कंदो। मोकिलाणी नाहे, दिलि दुआ में यादि, मर फ़क़ीर गॾाब कराची सिंध। अल्लाह वाही। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ख़ुदा हाफ़िज़।